वॾी ॻाल्हि। तो असीं छा चऊं, हींअर असां ॿुधो आहे त जेको SHO भिक्षा आयो आहे सो 5-6 लख रुपया ॾेई पोइ हिते पोस्टिंग कराए आयो आहे। ॿुधनि, सो इन में असांखे हाणे पहिरीं असांजी सिंध जी तालीम तबाह थी पई आहे, उहो त हूअं ई थी वई। असीं हींअर सम्झो त शिकारपुर में माण्हू हींअर महफ़ूज़ रही सघे थो, जेका उॾे जी पोज़ीशन धाड़ेलनि जो गढ़ लॻो पियो, उते माण्हू महफ़ूज़ रही सघे थो, पर हिते असीं पंहिंजे इलाइक़नि में महफ़ूज़ न आहियूं। असीं हींअर पंहिंजे दर ते अगरि सम्झा थो राति जो कंहिं ॻोठ में घर खां निकिरी मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ वियासीं त घर खां मस्जिद ताईं वारदात थी सघे थी। इन करे ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे हीअ जेके करप्ट ऑफिसर आहिनि इन्हनि खे हितां ख़तमु करे के सुठा ऑफिसर असांखे ॾियो, जो असांजी हिन मां जान छुटे पवे, असीं पंहिंजे घरनि में, पंहिंजे दरनि ते, पंहिंजे दुकाननि में महफ़ूज़ रही सघूं। हर शइ ते चोरियूं फुरूं धाड़ा सम्झ बदमनी, हर लिहाज़ जी बदमनी हिते थी वई आहे। कंहिं बि लिहाज़ जो हिते को अमुन कोन्हे। हिते सम्झ त माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ कोन्हे, ॿाहिरि त हूअं ई महफ़ूज़ कोन थो रही सघे। ऐं ॿियो उन जे लाइ हाणे असांजो मेन मुतालबो इहो आहे त असांखे ख़ुदा जे वास्ते हीअ जेके असांजूं इहे वारदातूं आहिनि इन्हनि ते कंट्रोल कयो वञे। जेको असांजो दोस्त राति क़तलु थी वियो आहे उन जे कातिलनि खे फिलफोर ॻोल्हे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं जीअं न उन जी सूरत में चंद ॾींहंनि में जीअं अॻिते कुझु न थी सघियो त पोइ असीं हाणे मजबूरन नेशनल हाईवे ते चढ़ंदासीं, ऐं तेसिताईं असीं कोन लहंदासीं जेसिताईं असांजो मुतालबा को बि असांजा मंज़ूर न थिया विया त।